गुरमुख केरा ए मनमुख केरा। ॾाढो सरल संत सम्झाईंदा आहिनि कि गुरमुख उहो जंहिंजो मुख जेको आहे उहो गुरुनि जी तरफ़ प्रभु परमात्मा जी तरफ़ हुजे, ऐं मनमुख केरा जेको बसि पंहिंजे मन जी करे, न कंहिं संत खे मने, न कंहिं भक्त खे मने, न भगवान खे मने, न भक्ति करे, न सेवा करे, उहो मनमुख आहे। त उन्हनि जे लाइ सतगुरु चवनि था उहे वीचारा ॾहनी दिशाउनि में पिया भटकंदा आहिनि, पिया भटकंदा आहिनि, उन्हनि खे कोई मंज़िल ई न मिलंदी आहे। अब माफ़ कजो, इहो त असां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठो आहे। चओ हरे राम। हा, कि जेके मनमुख हूंदा आहिनि, न कंहिं संत खे मञनि, न भगवान खे मञनि, न भक्तिअ में कोई श्रद्धा रखनि, नास्तिक हुजनि, उहे वीचारा भटकंदा रहंदा आहिनि, कोई ठिकानो ई न मिलंदो आहे उन्हनि खे। ऐं इते ई पंहिंजी अखियुनि सां बि ॾिठो आहे कि जेके गुरमुख हूंदा आहिनि, जेके प्रभुअ जे शरण में हूंदा आहिनि, सेवा भक्तिअ में हूंदा आहिनि, त उन्हनि जो जीवन असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे कि ॾाढो आनंद में हूंदो आहे, ॾाढी कृपा महसूस थींदी आहे। चओ हरे राम। इहो सभु कमाल भक्तिअ जो आहे भाई।